सूबे देरो रिपोर्टर अली गोहर लाड़क तफसील मौजूद RPT हस्पताल के सूबे देरो जे सदर उस्ताद मीर अली सहतो जनरल सेक्रेटरी मुजाहिद हुसैन चन्ना उस्ताद रजा मोहम्मद भुट्टो उस्ताद शौकत सोलंगी रबडिनो मेमन अब्दुल रज़ाक सहतो अली शेड नारे जो जाहिद अली वातनी मोहम्मद रियाज बहली में बियन हथन में प्ले कार्ड खड़ी मैन प्राइमरी स्कूल सूबो देरो खां रैली कढी जेका शहर जो गश्त कंदी प्रेस क्लब सूबो देरो अॻियां पहुती जिते उस्तादन वज़ीर तालीम सरदार अली शाह ख़िलाफ़ सख़्त नाज़ेबा कई ऐं वज़ीर तालीम सिंध खे हटाइण जी घुर कई। उन मौक़े ते PTL अॻवान मुजाहिद हुसैन चन्ना चयो त वज़ीर तालीम से सरदार अली शाह उस्तादनि ख़िलाफ़ नाज़ेबा अख़लाक़ खां किरियल अल्फाज़ ॻाल्हाए रहियो आहे जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। वज़ीर तालीम खे कंहिं हक़ ॾिनो आहे त उस्तादनि खे अंगूठे छाप कोठे पियो ऐं चवे पियो त उस्तादनि खां ॿीहर टेस्ट वरिती वेंदी। उस्तादनि 30 खां 35 साल ड्यूटी कई आहे। असां उस्ताद PTL जे सॾ ते ताल खे हेडक्वार्टरनि अॻियां रैलियूं ऐं एहतजाज कयो आहे। 10 सेप्टेम्बर ते ज़िले जे हेडक्वार्टरनि में सॾु ॾिनो वेंदो। उस्तादनि खे घुर कई आहे त स्कूलनि खे फर्नीचर बिजली सोलर वॉशरूम जी सहूलियत ॾिनी वञे। स्कूलनि खे रिपेयरिंग ऐं न्यू बिल्डिंगूं अदालती निगरानी में तामीर करायूं वञनि। बदिलीअ जो सिरिश्तो फ़ौरन बंदि कयो वञे ऐं असां उस्ताद ऐलान था करियूं त वज़ीर तालीम जे हुकुम ते को बि उस्ताद नए सिर टेस्ट न ॾींदो। उस्तादनि वधीक चयो त तहरीक खे तेज़ करण ऐं वज़ीर तालीम सिंध खे हटाइण लाइ अमल जोड़ियो वेंदो। उस्तादनि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां घुर कई त तालीम खाधे थधे मिजाज़ वारो माण्हू जेको स्कूलनि जे मसइलनि उस्तादनि जे मसइलनि खे किरियल बिल्डिंगनि जी मसइलनि किताबनि जे मसइलनि खे हल वारे माण्हूअ खे तालीम खाते जो कलमदान ॾिनो वञे। असांजा मुतालबा आहिनि मिनिस्टर एजुकेशन साईं सरदार शाह जेका उस्ताद जे ख़िलाफ़ ॿोली ॻाल्हाए थो, जेका नाज़ेबा ॿोली ॻाल्हाए थो, उन ते वज़ीर तालीम सिंध जे उस्तादनि खां माफ़ी वठे। कॾहिं असां सिंध जे उस्तादनि खे आंगूठे छाप थो चवे, कॾहिं असां सिंध जे उस्तादनि खे चए थो तव्हांखे पढ़ाइणु कोन थो अचे। असां जेके 35 साल नौकरियूं करे विया आहियूं, असांखे हिन वक़्तु चवे थो त तव्हां हाणे टेस्ट ॾियो। भाई उन वक़्तु जेको तरीक़ेकार उन मुताबिक़ असां पंहिंजो इंटरव्यू ॾेई पास करायो। टेस्ट कमीशन हुई छा उन ते मथे?